तहरीक इंसाफ़ पारां सुप्रीम कोर्ट में एडहॉक जजिस आणण ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशियल काउंसिल वञण जो ऐलान कयो वियो आहे। पीटीआई ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे पार्लिमानी पार्टी जे गॾियल इजलास बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो त मोकलनि दौरान 4 एडहॉक जजिस खे 3 सालनि लाइ सुप्रीम कोर्ट में आणण बदनीयती ते ॿधल आहे। एडहॉक जज अदलिया लाइ हानिकार आहिनि। हुन चयो त इजलास में फ़ैसिलो कयो वियो त एडहॉक जजिस जी मुक़ररी वारो मामिलो सुप्रीम जुडिशियल काउंसिल ॾांहुं उमाणियो वञे। जजिस हिन मामले खे तकरारी न बणाइनि। बैरिस्टर गोहर चयो त पीटीआई मुल्क जी 70% अवाम जी तर्जुमान जमायत आहे। उन ते का बि पाबंदी लॻाइण तां हुकूमत जी उफ़ती ॻणप शुरू थी वेंदी। पीटीआई मुहबे वतन पार्टी हुई ऐं रहंदी अपोजिशन लीडर उमर अयूब चयो त चीफ जस्टिस खे पीटीआई बानीअ बाबति को बि केस न ॿुधणु घुरिजे। चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं ॿिया मेंबर फौरी तौर इस्तीफ़ा ॾियनि। ॿी सूरत में संदनि ख़िलाफ़ आर्टिकल 6 तहत कार्रवाई थियणु घुरिजे। सेनेटर शिबली फराज़ चयो त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले बैदि हुक्मरान टोले जूं वायूं बताल थियल आहिनि। हुननि खे सम्झ में न पियो अचे त छा कजे। अवाम जो मैंडेट अवाम ॾांहुं वञी रहियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।